हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हिकिड़ी उहा ख़ासियत ऐं ख़ुसूसियत बि आहे जेका कंहिं बि सहाबी खे हासिल न आहे, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अबू बकर सिद्दीक़ खे हासिल आहे। उहा ही आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण मुसलमान सहाबी, पीउ ऐं माउ मुसलमान सहाबी, औलाद तमामु मुसलमान सहाबी, उन्हनि खां अलावा औलाद जो औलाद पोटा ऐं ॾोहिटा इहे बि सहाबी थिया। इहा तमामु वॾी हिकिड़ी ईअं सम्झो त ख़ुसूसियत आहे अबू बकर सिद्दीक़ जी, जेका तव्हांखे कंहिं बि सहाबी में नज़र न ईंदी, किथे बि तव्हांखे न मिलंदी। यानी 4 नसुल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा सहाबी थिया। अबू बकर सिद्दीक़ जो वालिद मोहतरम हज़रत उस्मान अबू कुहाफ़ा, उन्हनि जी अमड़ अबू बकर सिद्दीक़ पाण मुसलमान, तमामु घर वारियूं सहाबी मुसलमान। अबू बकर सिद्दीक़ जो तमामु औलाद सहाबी, हज़रत अब्दुर्रहमान पुटु आहे, हज़रत ॿिया जेके हज़रत अस्मा धीउ आहे, हज़रत आयशा आहे, ॿिया जेके बि औलाद उहे सहाबी। हज़रत अस्मा जो पुटु हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जेको ॾोहिटो आहे उहो सहाबी, हज़रत अब्दुर्रहमान जो पुटु उहो बि सहाबी। अहिड़े तरीक़े सां 4 नसुल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा सहाबी थिया। इहा तमामु वॾी फ़ज़ीलत आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी फ़ज़ीलत तमामु सहाबा किराम जे मथां आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उम्मत जो अॻवान ऐं रहनुमा आहे। अबू बकर सिद्दीक़ हिन उम्मत जो अॻवान आहे। अबू बकर सिद्दीक़ हिन उम्मत जो पहिरियों ख़लीफ़ो आहे जे तमामु उम्मत खे संभालियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ असां हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे जा ताबेदार आहियूं। असां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जा सां मुहबत करण वारा आहियूं। ऐं जेके बि अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी ताबेदारी कनि था, उन सां मुहबत कनि था, असां उन्हनि जे लाइ हर वक़्तु दुआ गुआयूं। अल्लाह तबारक व ताला असां ई तव्हांखे बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वो राज़ी रब से राज़ी, वो पाक बेदाग गुल बदन था जन्नती शख्स।